वरफ़अना लक ज़िक्रक आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह। जोड़े जोड़ जहान जी जन जोड़ाई खावंद खास खल्के मोहम्मद मुकाई। सुभान अल्लाह। कलमो ते करीमते चिटो चयाई अन मौला कवा अंत महबूबी उताही। सुभान अल्लाह। ओ लिखी निनाई बई सराऊं सैयद के। सुभान अल्लाह। जोड़े जोड़ जहान जी जन गए परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार। सुभान अल्लाह। सोए सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार। सुभान अल्लाह। चारई जगह जोधार होया है कांदा हबीब हसीन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। माण्हू घुरन लाल आओ सब ॾींहं घुरा सुपेरी। सुभान अल्लाह। दुनिया ते दोस्त तां फिदा कया फिलहाल कई असनाम निहाल पसण सां परे थियो। सल्लल्लाहु अलैहि या लाॾिया जो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। उलमाए किराम व हुफाज़े इज़्ज़ाम हबीबन करीमन या सना खान बिलखुसूस हजरत अल्लामा व मौलाना कारी साजिद अली नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया हजरत अल्लामा व मौलाना मौलवी इमदाद अली बुघ्यो दामत बरकातुहुल आलिया उन्हें सां गॾोगल सना खाने मुस्तफ़ा साईं फ़कीर मोहम्मद छुटल मलाह आई जंजा नाला ज़हन में हिन वक्त नथा अचन उन्हनि खां माज़रत कयां थो। उहे असांजे सर जा ताज हन
अखिन जा ठार हन आई सामू वेठल हबीबन करीमन जे ज़ाते बाबरकात सा प्यार आई मोहब्बत करण वारी जमात सबूरी अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान करीम फुरकान हमीद मझा आयत करीमा तवा जमात जे आडो तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। मुख्तसरन अवाखे बुधाइबो हबीबन करीमन जो मीलाद वजह जो सुभान अल्लाह उन्हें सा गदो गद महीनो रबिउल सानी जो जारी सारी आहे पर ही महीनो मशहूर आहे त अदा यारी शरीफ वारो महीनो सातड़ा अबूज मोहब्बत करण वारा मानू पुछा कंदा हन न चवंदा त रबिउल सानी कहिड़ो महीनो आया कॾहिं ईंदो चवंदा हन मौली साहब इहो त ॿुधा यारी शरीफ वारो महीनो कॾहिं ईंदो ये न सही आई रबिउल अवल के चवंदा हन मीलाद वारो महीनो हुजूर जे आमद वारो महीनो सोना ये बई महीना मशहूर आहिन एकड़ो हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात सा मशहूर आ ऐं ही महीनो सोने दादरे दस्तगीर जे नाले सा जो सुभान अल्लाह मां मुबारक या तो साल बिरादरी के फकीर खालिद हुसैन उन्हनि जा भाइर अजीजो अकारिब जे ही आलीशान प्रोग्राम सजाए तवा असा के हुजूर जी महफिल में वेहण आई तिलावत कलाम पाक बुधण नात शरीफ पढ़ण जिक्रो अज़कार करण आई उनके समात करण जी तवा असा के मौक़ो तवा असा के नसीब कयो अज़ीज़ो दोस्तो इश्क सा मोहब्बत सा दुरूद शरीफ हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात जे मथा पेश कंदा हलो आयत आयत जो तर्जुमो अवा आलो पेश कंदो हला राजा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इन्हें जो सोलो तर्जुमो हिया तफ़हीमी तर्जुमो हिया हबीब असा तुझे शान के बुलंद करे छॾियो सुभान अल्लाह वाह वाह हबीब असा तुझे शान के बुलंद करे छॾियो मुझा मौला तो मुझो शान बुलंद करे छॾियो तो मुझे मकाम के उत्तमाई आला रखियो पर दुनिया में बस थींदा के चवंदा हबीब जो शान है दुरुआ के चवंदा है दुरो शाना मुझे शान की दुनिया वारा मुझे शान ते बस कंदा मुझे शान के तोरीदा मुझा अल्लाह मुझे शान जी वजाहत तू पाण कर तो अल्लाह मुझो शान के तरो बुलंद कयो मुझा करीम
दुनिया में मानू बस कंदा हेतरो शाना हिन जेतरो आ हेतरो कोने मुझे शान के तोड़ींदा मापींदा सोना करीम जे तो मुझे शान के बुलंद कयो आ हाने इहो बुधा त तो मुझो शान केतरो बुलंद कयो आ अल्लाह ताला फरमायो हदीस खुदसिया इज़ा ज़ुकिरत मई हबीबा एतरो तुझो शाना एतरो तुझो मकामा जाथे मां अल्लाह जो जिक्र थींदो मां अल्लाह जे जिक्र सां गॾु तुंहिंजो बि जिक्र थींदो नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हक चार यार नारे हक या अली मुश्किल कुशा पीर मुजब सुनो दस्तगीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद माशाअल्लाह जिथे मुझो जिक्र थींदो उन जाए ते तुंहिंजो भी जिक्र थींदो जो सुभान अल्लाह केतरो शान आ तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी घुरिया बार बचा जिंदो जानो नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह कुर्बान नबी घुरिया बार बचा जिंदो जानो नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह तू आदम खा भी आई अवल आहे लक़ब तो जो खतमुर रसूल सुभान अल्लाह बेशक ये कोन चइबो त 40 सालन खां पोइ नबी साईं खे नबूवत मिली ये न चइबो अल्लाह जो हबीब वॾे अरसे खां ज़मीन आसमान काशे जुड़ी कान हुई उन टाइम अल्लाह जो प्यारो हबीब नबी हो ये चइबो त नबी साईं 40 सालन खां पोइ नबूवत जो इज़हार कयो माण्हुनि खे ॿुधायो त सुभान अल्लाह ये मुझा साईं सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो इज़ा ज़ुकिरत मई हबीब जाथे मां अल्लाह जो जिक्र थींदो उन जाए ते तू महबूब जो भी जिक्र थींदो जाथे अल्लाह जो जिक्र उते मदीने वारो ताजदार जो जिक्र नबी खुदा नहीं है खुदा से जुदा नहीं है हाणे कीअं अल्लाह जो ज़िक्र आ वरी उन जाइ ते नबी साईं जो ज़िक्र आ बांगो बांग ॾींदो आ चवंदो आ अल्लाहु अकबर ये कलमा दोहराईंदो इहो अल्लाहु अकबर चाहे चओ अल्लाह जो ज़िक्र आ चवंदो आ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह इहो छाए इहो अल्लाह जो ज़िक्र आ पोइ चवंदो आ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह आज़ान में अल्लाह जो ज़िक्र आ उन जाए ते वरी मदीने वारे ताजदार जो भी ज़िक्र आ कलमो पढ़दा आयो चवंदा
चौंदा आयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह यो अल्लाह जो ज़िक्रा और पहुंचांदा आयो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह कलमे में अल्लाह जो ज़िक्र वरी मदीने वाले ताजदार जो भी ज़िक्र सुभान अल्लाह नमाज पढ़ंदा अल्लाहु अकबर सना थींदिया सूरत थींदिया मुझा प्यारा सूरह फातिहा दे दी सूरत मिलाए जे दी उन खां पोइ रुकू कजे तो मुझा प्यारा जद अतहियात में माण्हू पहुचंदो आ चवंदो आ अतहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यबातु मुझा प्यारा इयो छाए अल्लाह जो ज़िक्र माण्हू चवंदो आ मुझा मौला सब कोली ऐं फेली इबादतूं तुंहिंजे लाइ आहिनि वो आख़िर में चवंदो आ अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू नमाज़ में अल्लाह जो ज़िक्र उन्हें सा गॾो गॾु मदीने वारे ताजदार जो भी सुभान अल्लाह जो ज़िक्र मदीने वारे ताजदार जो ज़िक्र यो शान अल्लाह जो प्यारो हबीब एतरो दादलो आ एतरो दादलो आ एतरो अल्लाह के प्यारो आ एतरो अल्लाह के प्यारो आ जो सनन अल्लाह ताला पंहिंजे ज़िक्र सां गॾु सनन पंहिंजे हबीब जो ज़िक्र कयो आ एतरो दादलो आ हाजी गुलाम नबी मैसर राजा जो सदा दादलो नबी दर खुदा दे अंगल जो करे रब मनी दो बजे सदा दादलो चो सदा दादलो नबी दर खुदा जे अंगल जो करे रब मनी दो बजे हो जाशे बेतलबे हाजिर खुदा चवे हड़ई राज नातर नींदो बजे सदा दाखलो राजा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हबीब जाथे मुंहिंजो ज़िक्र थींदो उते तुंहिंजो ज़िक्र थींदो हर इहो तुंहिंजो मक़ाम आहे इहो तुंहिंजो दर्जो आहे अज़ीज़ो दोस्तो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जो प्यारो नबी आहे जंहिंजो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो आहे पर मुंहिंजा प्यारा जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बरकात नाराज़ थी पियो हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो रहियो अल्लाह ताला दुआ कबूल कोन पियो करे पर मुंहिंजा प्यारा आख़िर चए ओ मुंहिंजा मौला तो वसीलो तो वठा मदीने वारे ताजदार जो सुभान अल्लाह वसीलो तो वठा मदीने वारे ताजदार जो
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सोना आदम अलैहिस्सलाम दुआ कबूल थी वई मां अल्लाह ताला राज़ी आया पर मूंखे ॿुधाए त इन महबूब जो तोखे कंहिं